जिमीदार पैसा कोन था दी जने बचत थी थी पोइ कोन था दी जने भेकू खणू था पोइ पैसा पूरी कोन थी मजदूरी करियो था पोइ यार मजदूरी आई कोने जने फसल निकले तो भाई ओता में जमा कर वो हारी उते वेठो है हाणे ओता में जमा कर जने फुटी निकरी जिमीदार पान खणी वने घर ये चूंड खणी वने अरे चूंड में छा थींदो मायूं आहिनि जॾहिं बेलाड़ो हाणे मरनि थियूं बुख सां वञी चूंडो करियो अरे कमायो बि असीं बुख बि असीं मरियो चूंडो बि असीं करियो कमायो बि असीं सभु लॻा कमायो बि असीं बुख बि असीं मरियो चूंडो बि असांजी मायूं कर अमीर माण्हू घर वेठा आहिनि घर अमीरनि खे पुछा कर कमाई कंहिंजी खायो पिया वरी अमीरनि खे पुछा कर तव्हीं कमाई कंहिंजी खायो पिया असांजी कमाई खायो पिया तव्हीं पढ़ियल आहियो तव्हीं को पेन सां हलायो पिया ग़रीब आहियो हले बाबा ग़रीब जे तालीम हुजे त अमीर सां ॻाल्हाए जे ग़रीब ॻाल्हाए थो न हाणे जेल में कुट मार ग़रीब आहे वीचारो बुखे पेट सां पोइ कमाईंदो कोन पोइ छा कंदो पोइ यार आऊं हाणे कर्दी थी वियो आहियां पोइ को पढ़ियल ॾिसो यार मूंखे कैंप में रवानो कर पोइ वीचारो वेंदो कैंप में वञण खां पोइ हुनजी इज़त वई पोइ इज़त खां वधीक ॿियो छा आहे वॾे में वॾी मिल्कियत आहे इज़त जंहिंजी इज़त कोन्हे न पैसो बनी ज़मीन जात वात पंहिंजी घर वेही रहे जंहिंजी इज़त कोन्हे न त उन लाइ का शइ कोन्हे।